सिंध जे आलमनि अदीबनि ऐं ॿोली माहिरनि डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटलीअ खे सिंधी ॿोलीअ जा जेनिन्स घणघुरा ऐं ॿोलीअ जा फ़िदाई करार ॾींदे खेनि ज़बरदस्त भेटा पेश कंदे चयो आहे त ॿिन्ही आलमनि जो सिंधी ॿोलीअ जे बण बुनियाद सोतियात ऐं ग्रामर ते थियल तहक़ीक़ी कम हमेशह रहनुमाई कंदा रहंदा। अहिड़ो इज़हार सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे पारां मुनक़िद कयल डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटलीअ जूं सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। कॉन्फ्रेंस जी सदारत कंदे डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा चयो त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटली सिंधी ॿोली अदब लिसानियात जा वॾा आलम थी गुज़रिया आहिनि। ॿिन्ही जो पाण में दोस्तीअ वारो तालुक़ु रहियो। ॿोलीअ बाबति किताबनि ते हिक ॿिए सां सलाह मशवरा कंदा रहंदा हुआ। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना पाण खे हमेशह सिंधी ॿोलीअ जो फ़िदाई सॾींदो हुयो। हिन पंहिंजी सॼी ज़िंदगी ॿोलीअ जे बचाव ऐं बका लाइ वक़ुफ़ु करे छॾी। आख़िर ताईं सिंधी ॿोलीअ जूं ख़िदमत कंदो रहियो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जा लिसानियत ते केतिरा ई किताब लिखियल आहिनि जिन जी मञता तौरु बेशुमार एवॉर्ड बि मिलियल आहिनि। संदसि ख़िदमतुनि खे तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे चेयरमैन डॉक्टर इसहाक़ समीजे चयो त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटली सिंध ऐं हिंद में सिंधी ॿोलीअ जा ॿ वॾा जेनिन्स आलम न पर ॿ इदारा हुया जिन जे कोशिश नंढे खंड में सिंधी ॿोलीअ जे हैसियत में मक़ाम ॾियारण में अहम किरदारु अदा कयो। ही ॿई आलम दरअसल सिंधी ॿोलीअ जा ॿ वॾा इदारा हुया जिन अणविसरंदड़ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारो हिननि ॿिन्ही आलमनि जा सिंधी ॿोलीअ बाबति रहियल किताब या मक़ाला शाया कराईंदो। गॾोगॾु उन्हनि जे सिंधी ॿोलीअ बाबति कयल तहक़ीक़ी कम ते को शागिर्द एम.फिल या पी.एच.डी कंदो त उन जी बि मदद कंदो। असां सिंधी ॿोलीअ जा मोहसिन सीरियस तहत नामोर आलमनि बाबति सेमिनारनि जो सिलसिलो शुरू करे रहिया आहियूं। जॾहिं त नवनि ऐं नौजवान स्कॉलरनि जी तहक़ीक़ ऐं नुक़्ते नज़र खे साम्हूं आणण लाइ नऊं नस्ल लेक्चर सीरीज़ शुरू करे रहिया आहियूं जीअं तहक़ीक़ ऐं ॿोलीअ बाबति थींदड़ नवनि ख़्यालनि खे साम्हूं आणे सघिजे। सिंधी ॿोलीअ जे नामियारे अदीब ताज जोए चयो त डॉक्टर मुरलीधर जेटली इहो अकेलो आलम आहे जंहिंजी तालीम तदरीस ऐं तहक़ीक़ जो दाइरो सिर्फ़ु सिंधी ॿोली अदब ऐं लिसानियात आहे। हिन सिंधी लफ़्ज़नि जी बनावट रचना ते बि पी.एच.डी कई। डॉक्टर मुरलीधर शाह लतीफ़ जे रिसाले जी इबियास सिंधी ॿोलीअ जे सरश्ते लिखत सोतियात इश्ताकनि मुहावरनि पहाकनि ऐं लुग़त ते तारीख़ी मिसाली कमु कयो। हू हिक ई वक़्तु सिंधी हिंदी संस्कृत मराठी गुजराती फ़ारसी ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि जे हिक जहिड़ा ई ॼाण रखंदड़ हुयो। नामियारे अदीब माहिर डॉक्टर आफ़ताब अबड़े चयो त डॉक्टर मुरलीधर जेटली सिंधी ॿोली लुग़त लोक अदब जो महासागर हो। खेसि इल्मु धातुअ ते उबूर हासिल हो। हिन सिंधी पहाकनि ते इंतिहाई शानदार कमु कयो आहे। हिन चयो त डॉक्टर मुरलीधर हितां वञण खां पोइ बि सिंधी ॿोलीअ सां पंहिंजो इश्क़ बरक़रार रखियो। नामियारे अदीब डॉक्टर असलम संदीले चयो त डॉक्टर मुरलीधर जेटली उन्हनि आलमनि मां हिकु हो जिन जो इल्मु अदबी कमु तमामु ऊचो ऐं तहक़ीक़ी मयार ते मुश्तमिल आहे। डॉक्टर मुरलीधर अदब ऐं लिसानियत लुग़त ऐं सिंध जे उथास ते बहितरीन ऐं जामह कमु कयो। बम्बई मां पंहिंजी ऑनलाइन ख़िताब में डॉक्टर बलदेव मटलानी चयो त मूं डिसंबर 1997 में यूनिवर्सिटी ऑफ बम्बई पारां सिंधी लोक अदब जे मौज़ूअ ते आलमी सेमिनार मुनक़िद करायो जंहिं में डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब आयो। यूनिवर्सिटी तोड़े बम्बई में डॉक्टर अलाना साहब जी ज़बरदस्त आजियां थी जेका तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई। ऐं यूनिवर्सिटीअ में जेको कमु कंदो हुउसि उन बाबति साणुसि मशवरो कंदो हुउसि ऐं हू ख़ुशि दिलीअ सां रहनुमाई कंदो रहंदो हो। हिन चयो त आउं 2002 में प्रोफेसर थियसि ऐं मूं ॿीहर अलाना साहब खे 2004 में घुरायो ऐं मूं खेसि ॿुधायो त हिंदुस्तान में सिंधी अदब जो पहिरियों प्रोफेसर आहियां जंहिं ते हिन तमामु घणी ख़ुशीअ जो इज़हार कयो ऐं मूंखे पंहिंजो पुटु कयो हाईं जंहिंजो इज़हार हू सिंध में बि कंदो हो। अलाना साहब तमामु वॾो आलम शफ़ीक़ इंसान हो जंहिं हमेशह रहनुमाई कई। नामियारे अदीब ऐं प्रोफेसर इदरीस जतोई चयो त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना सिंधी ॿोलीअ जे उन्हनि आलमनि मां हिकु आहे जंहिं तसलसल सां ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ियुनि ताईं
सिंधी ॿोली ऐं लिसानियात ते तहक़ीक़ करे वधि में वधि किताब लिखिया। हिन चयो त डॉक्टर अलाना साहब सिंधी ॿोलीअ जे तइलीम निसाब दर्सी किताबनि सिंधी मादरी ज़बान ऐं ग़ैर मादरी ज़बान तौरु सिख्या बाबति नुमाया किरदारु अदा कयो। इन खां अॻु सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे सेक्रेटरी डॉक्टर एहसान दानिश आयल महिमाननि जी आजियां कंदे चयो त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना ऐं डॉक्टर मुरलीधर जेटली सिंधी ॿोलीअ जा मोहसिन हुआ। हिननि जो सिंधी ॿोलीअ जे बण बुनियाद ग्रामर लुगत सोतियात तोड़े मुहावरनि इस्तलाहनि पहाकनि जहिड़नि पहलुअनि ते निहायती बुनियादी अहम कमु कयल आहे। सिंध यूनिवर्सिटी में सिंधी शोबे जे उस्ताद डॉक्टर शाज़िया पिताफ़ीअ चयो त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो शुमार सिंधी ॿोलीअ जे बहितरीन ग्रामर नवीस में थिए थो, जंहिं सिंधी ॿोलीअ जे असूलकनि खूबियनि ऐं ख़ासियतुनि खे निर्वार कयो। ॿोली माहिर डॉक्टर अल्ताफ़ जोखे चयो त डॉक्टर मुरलीधर जेटली सिंधी ॿोली ख़ासि तौरु लिसानियात जो अहिड़ो आलम हो जंहिंजे डॉक्टर अलाना बि पोइवारी कंदो हो। हिन अहिड़नि मामलनि ते कमु कयो आहे या अहिड़ा इशारा ॾिना आहिनि जिन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। दहलीअ मां पंहिंजे ऑनलाइन मक़ाले में डॉक्टर रवि प्रकाश चयो त डॉक्टर मुरलीधर जेटली सिंध ऐं हिंद जे आलमनि में हिकु आला मक़ाम रखंदो हो। डॉक्टर मुरलीधर ॿोलीअ जे मुख़्तलिफ़ रुखनि ते कमु कयो आहे। हीउ ख़ज़ानो हमेशह ज़िंदा रहंदो। संदसि किताब सिंधी साहत जो उत्साह इंडिया में घणो मशहूरु आहे। डॉक्टर रियाज़त बुर्डे चयो त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो कयल तहक़ीक़ी कमु तमामु वॾो घण रुखो आहे जंहिंजो ख़ासि महवर सिंधी ॿोली आहे। हिन चयो त डॉक्टर अलाना सिंध जे उन्हनि आलमनि मां हिकु हो जंहिं सिंधी ॿोलीअ जे बण बुनियाद बाबति पंहिंजो नज़रियो ॾिनो। इंडिया मां ऑनलाइन मक़ालो पेश कंदे डॉक्टर जगदेश लछाणी चयो त डॉक्टर मुरलीधर जेटलीअ जो लहजो तमामु सादो हूंदो हो। डॉक्टर मुरलीधर जेटलीअ खे तमामु घणी ख़ुशी थींदी हुई जॾहिं को नौजवान सिंधी साहत में शामिलु थींदो हो। डॉक्टर मुरलीधर जेटलीअ खे लसानियत जो इल्मु विरसे में मिलियल हुयो ऐं खेसि सिंधी ग्रामर जे बण बुनियाद पहाकनि वग़ैरह जी मुकमल ॼाण हुई। सोतियात ते अॻु में थियल कम में अलाना साहब सुधारा ऐं वाधारा करे वॾो मवादु मुयसरु कयो। इन कॉन्फ्रेंस में नामियारनि अदीबनि दानिश्वरनि वॾे अंग में शिरकत कई। ग़ुलाम हुसैन ख़ासकली इबरत न्यूज़ हैदराबाद।